ज़िले थरपारकर जो बिल्डिंग खातो गुज़िरियल एक वॾे अरसे खां करप्शन जो वॾो ॻढ़ बणियल आहे, पर वास्तेदार इख्तियारियूं मीडिया में बार बार ख़बरूं अचण बावजूद को बि एक्शन करण लाइ तयार न आहिनि। इन सिलसिले में ज़रियनि वॉइस ऑफ थर खे ॼाण ॾिनी आहे त जनवरी 2021 में मिटीअ जे बिल्डिंग खाते तरफ़ां जेका NIT कई वई हुई, उन्हीअ में चेलहर शहर लाइ 74 लख रुपयनि जूं 2 स्कीमूं शामिल हुयूं, जंहिंमें हिकु 67 लख रुपयनि जी CC रोड वारी स्कीम ऐं ॿी 67 लख रांदियुनि जे ग्राउंड जे डेवलपमेंट वारी स्कीम शामिल हुई। पर हिननि ॿिन्ही स्कीमनि मां का बि हिकु स्कीम चेलहर जी सरज़मीन ते मौजूद न आहे। ज़रियनि मूजिबि खाते जा करप्ट कामोरा हर साल थींदड़ NIT में थर जे केतिरनि ई ॻोठनि ऐं शहरनि जे नाले ते सिर्फ़ काग़ज़न में तरक़ियाती स्कीमूं ॾियण आहे। हर साल किरोड़े रुपया मुबैना तौर ते हड़प करे वञनि था, पर सरज़मीन ते अहिड़े क़िस्म जी कंहिं बि स्कीम जो को वजूद न हूंदो आहे। ऐं इन सिलसिले में जेकॾहिं मौजूदा जमहूरी दौर में थींदड़ तरक़ियाती स्कीमनि जी जांच कई वञे त अरबें रुपयनि जी मुबैना करप्शन थियण जा स्कैंडल साम्हूं अची सघनि था। ज़रियनि मूजिबि ज़िले थरपारकर जे बिल्डिंग खाते जा करप्ट कामोरा त ईअं किरोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन कनि था, पर हितां जा मक़ामी चूंडियल नुमाइंदा बि हर साल थींदड़ NIT मां पंहिंजूं मुबैना कमीशनूं वठंदा रहंदा आहिनि, जंहिं सबबि हिते पुछाणे बग़ैर जो को बि सिस्टम कोन्हे। हितां जे असांजे हंधुरियनि नेब एंटी करप्शन समेत वास्तेदार इख्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त ज़िले थरपारकर जे बिल्डिंग खाते में थींदड़ मुबैना किरोड़े रुपयनि जी करप्शन जो सख़्ती सां नोटिस वठी ज़िम्मेवार अनासरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे।